ओम साईं राम। जोयूं आहिनि न कॾहिं बि पंहिंजे घोट खे शांति सां विहण न ॾींदियूं। राजू मुंहिंजो हिकु दोस्त हो, हुनजी जोइ बीमारी, हुनखे लॻो हाणे थोरो मुंहिंजो टाइम अची वियो। त जीअं ई हुनजो घोटु ऑफिस वियो, हिकु पेंटर खे घुराई, चई मुंहिंजी हिकिड़ी पेंटिंग ठाहे करे। चईंसि ठीकु आहे। त सुठी पेंटिंग ठाहेसि थो, पेंटिंग ठाहे ॾेखारेसि थो। चए थो पेंटिंग त तमामु सुठी ठाही अथई, हाणे हिन में हिकिड़ो 9 लखो हार ठाहे, मस्तु मुंहिंजे गले में पियो आहे। चई पर तोखे त गलो हार आहे ई कोन, पोइ कीअं ठाहियां? चई तूं ठाहे न, मां ॾेखारियां थी तोखे, फोटे में ॾेखारियां थी पई। चई पोइ हिन मां छा थींदो? चई ॾिस, मां अॼु न सुभाणे त मां मरण वारी आहियां, पर हाणे मुंहिंजो घोटु अथई बदमाश, उहो वरी ॿी शादी कंदो, भले करे, पर मूंखे त शांती न ईंदी न। जॾहिं हुनजी जोइ इहा पेंटिंग ॾिसंदी ऐं मुंहिंजे घोट खां पुछंदी ही हार किथे आहे, हू त जवाबु न ॾेई सघंदो। तॾहिं मथे मूंखे आत्मा खे शांती मिलंदी। चओ साईं राम।